बायोलॉजी क्लास 9 लाइ चैप्टर 6 लेसन 13 शॉर्ट क्वेश्चंस मुख्तसर सवाल आवां बायोलॉजी जो उस्ताद नजुला चन्ना आवां के सिंध ऑनलाइन स्कूल में भली कर असांजा जो के लेक्चर जो मौजू आहे शॉर्ट क्वेश्चन मुख्तसर सवाल एक्सरसाइज नंबर 5 आहे राइट शॉर्ट आंसर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चंस हेठियन सवालन जा मुख्तसर जवाब लिखो सवाल आहिनि 5 सवाल नंबर पहिरियों आहे Why enzymes are specific in nature? Enzymes पंहिंजे कम या नोयत में मखसूस छो हूंदा आहिनि? Enzymes are specific in nature because they are proteins with a specific shape that fit perfectly around certain substrates, allowing them to bind together. Enzymes इन करे पंहिंजी नोयत में मखसूस थियनि था जो इहे प्रोटीन मंझां हिक ख़ासि टितरफ़ी बनावट जा ठहियल हूंदा आहिनि. ख़ासि बनावट सबबि एंजाइम मखसूस सबस्ट्रेट सां ई कॉम्प्लेक्स ठाहींदो आहे. जीअं लॉक ऐं की जो मिसाल आहे त चाबी हिकिड़े मखसूस ताले में लॻंदी आहे, तंहिंजे करे एंजाइम्स जेके आहिनि उहे पिणु इन लॉक चाबी वांगुरु लॉक वांगुरु हिकिड़े ख़ासि सबस्ट्रेट ते ई कमु कंदा आहिनि, छो त उन्हनि जो शेप जेको आहे उहो मखसूस थींदो आहे. सवाल नंबर ॿियो आहे हाउ एंजाइम रिड्यूसिस द अमाउंट ऑफ एक्टिवेशन एनर्जी. एंजाइम्स एक्टिवेशन एनर्जी जो मिक़दार कीअं घटाइनि था? Enzymes lower the activation energy in several ways. मुख़्तलिफ़ तरीक़नि सां एंजाइम एक्टिवेशन एनर्जी जो मिक़दार घटाईंदा आहिनि. They may alter the shape of substrate. उहे सबस्ट्रेट जो जेको शेप आहे उन खे तब्दील करे सघनि था. And reduce the requirement of energy for this change. ऐं इन तब्दीलीअ जे लाइ घुर्बल तवानाई जे मिक़दार खे घटाइनि था. Some enzymes do so by disrupting the charge distribution on substrates. ऐं कुझु एंजाइम वरी एक्टिवेशन तवानाई जो मिक़दार ईअं घटाईंदा आहिनि जो सबस्ट्रेट्स जे मथां जेका चार्ज डिस्ट्रीब्यूशन हूंदी आहे उन खे तब्दील करे छॾींदा आहिनि. एंजाइम्स may also lower activation energy by bringing substrates in the correct orientation to react. एंजाइम्स एक्टिवेशन एनर्जीअ खे ईअं बि घटाईंदा आहिनि त उहे सबस्ट्रेट्स खे जेको आहे सो वेझो आणे करे उन जी करेक्ट ओरिएंटेशन में उन सां कीमयाई अमल कंदा आहिनि. इन ते पिणु तवानाई जो ख़र्चु बचाए सघनि था. मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि जंहिंजे ज़रिए एंजाइम्स जेके आहिनि एक्टिवेशन एनर्जी खे लो कनि था. सवाल नंबर 3 आहे why presence of enzymes does not affect on the nature and properties of end product. एंजाइम्स जी मौजूदगी प्रोडक्ट जी ख़ासियतुनि या नोयत ते असरअंदाज़ छो न आहे थींदी? Enzymes are biocatalysts of protein in nature which accelerate the rate of biochemical reactions but do not affect the nature of final product. एंजाइम्स प्रोटीन मां ठहियल हयातियाती अमल अंगेज़ आहिनि जेकी कंहिं हयातियाती अमल खे तेज़ कंदा आहिनि पर फाइनल प्रोडक्ट जी ख़ासियतुनि ते असरअंदाज़ न आहिनि थींदा. Like catalyst, the enzymes regulate the speed and specificity of reaction without being used up, but unlike catalysts, enzymes are produced by the living cells only. कैटलिस्ट वांगुरु जेकी हिकिड़ा अहिड़ा कीमियाई मादा हूंदा आहिनि जेकी केमिकल रिएक्शन्स में इस्तेमालु थींदा आहिनि. मिसाल जे तौर ते असां जेको आहे सो ऑक्सीजन पैदा करणु चाहियूं था पोटेशियम क्लोरेट मंझां त उन मंझि असां प्लाटीनम मिलाईंदासीं त उहो प्लाटीनम जेको आहे पाण रिएक्शन जो हिसो कोन थींदो पर उनखे स्पीड अप कराईंदो. ईअं ई जेके एंजाइम्स आहिनि उहे पिणु कंहिं बि कीमियाई अमल जी स्पेसिफिसिटीअ खे ऐं उनजे रफ़्तार खे त रेगुलेट कंदा आहिनि पर पाण उन में इस्तेमालु न आहिनि थींदा. कैटलिस्ट जे उबतड़ एंजाइम्स वरी जेके आहिनि उहे लिविंग सेल्स मंझि ई अंदरि पैदा थींदा आहिनि. सवाल नंबर 4 आहे हाउ सबस्ट्रेट कंसंट्रेशन अफेक्ट एंजाइम एक्टिविटी. सबस्ट्रेट जो मिक़दार एंजाइम जी सरगर्मीअ ते कीअं असरअंदाज़ थींदो आहे? Increasing substrate concentration also increases the rate of reaction to a certain point. हाणे जेकॾहिं तव्हां सबस्ट्रेट जो मिक़दार में इज़ाफ़ो था कयो त उन जो जेको रिएक्शन आहे एंजाइम सां उन में बि इज़ाफ़ो थींदो पर हिकिड़ी हद ताईं. Once all of the enzymes have bound, any substrate increase will have no effect on the rate of reaction. हाणे जॾहिं सभु एंजाइम जेके आहिनि उहे सबस्ट्रेट सां हाणे बिज़ी थी विया आहिनि बाउंड थी विया आहिनि त इन नुक़्ते खां पोइ ते जेकॾहिं तव्हां सबस्ट्रेट जो मिक़दार वधायो था त उन जो रिएक्शन जी रफ़्तार ते को बि असरु कोन पवंदो छो त जेकी बि अवेलेबल एंजाइम आहिनि उहे सेचुरेट थी चुका आहिनि एंड वर्किंग एट देयर मैक्सिमम रेट ऐं उहे पंहिंजी वधि खां वधि रफ़्तार ते कमु कनि था पिया. सवाल नंबर 5 आहे हाउ एंजाइम्स आर यूज्ड इन इंडस्ट्रीज. सनअतुनि में एंजाइम कीअं इस्तेमालु थियनि था?
Enzymes play an amazingly vital role in business and are essential to the assembly of a lot of industrial products. एंजाइम्स जो सनत में आम किरदार आहे खोड़ सारे सनती प्रोडक्ट्स ठाहिण में कम अचनि था. In these ancient applications, the enzymes are a part of microorganism machinery like bacterium or yeast. ऐं जेकी माज़ीअ में एंजाइम्स जूं एप्लीकेशन्स आहिनि उन्हनि मंझि इहे असांजी माइक्रो ऑर्गेनिज़म जानदारनि सां गॾु इस्तेमालु थींदा हुया. मिसाल जे तौर ते बैक्टीरियम इस्तेमालु कयो वेंदो हो या यीस्ट इस्तेमालु कयो वेंदो हो त उन में अंदरि जेकी मौजूदु एंजाइम आहिनि उन्हनि जो कमु इन्हनि माइक्रो ऑर्गेनिज़म्स खां वठी सघिजे. ओवर टाइम scientists are ready to isolate specific enzymes and to grasp their chemical change functions. हाणे त वरी साइंसदान हिते पहुता आहिनि जो उन्हनि जानदारनि मंझां मख़सूस एंजाइम उहे ॿाहिरि कढनि था ऐं उन्हनि जी कीमियाई तब्दीली जा जेके फंक्शन आहिनि उन्हनि ते पिणु उन्हनि हाणे क़ाबू पाए वरितो आहे. मिसाल जे तौर ते enzymes are used in the production of textiles, detergents, biofuels and pharmaceutical products. हाणे एंजाइम खे कपिड़े जी सनत, पेपर, दवाउनि, सर्फनि ऐं बायोफ्यूल्स वग़ैरह में इस्तेमालु कयो वञे थो. असांजो जेको लेक्चर सवाल नंबर 5 सां गॾु पुॼाणी ते पहुचे थो. वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु. तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल.